साईं जी डदरी यार कीअं ठहंदी ना हिन के तव्हां उते बॉयल करे भी खाई सघो था ऐं बॉयल छाई जो टेस्ट जेको आहे न पर तेल पे हर जाई बॉयल लागी त खणी ये से तो हाँ ये से मूंखे हुन ख़ासि चयो हो त चई तूं पंहिंजो गाॾी बंदि कजां ते बीहण महिल केॾीमहिल बंदि कजां हा तेल बंदि कजां हा तेल बंदि कजां अजरक ॾियो साईं असां खणंदासीं हे मटीरियल ही जेको तोहफ़ो आहे गिफ्ट आहे साईं जे लाइ के जो साईं मों अजरक ॾियो इहो साईं अजरक वेझो वञी अजरक खणे न बाक़ाइदे कचे जो गिफ्ट खणण थो वञा मां 4-5 सालनि खां पोइ मुंहिंजे हथ सां पटियूं आहिनि ठाहियूं लाज़मी मां इहे खणी वेंदुसि पोइ वरी ॿकिरियूं खाइनि ॿधी रखंदो त बहितर हुजनि न हुजनि ॿकिरियुनि खे खाराईंदुसि पर खणी मां पंहिंजे हथनि जूं वञा थो न न सही आहे सुठी ॻाल्हि आहे खाईंदियूं भले ॿकिरियूं हले आई ॾिस गंढ कीअं ॿधबी आहे आम माण्हू मूंखे ख़बर आहे मां गाह खणंदो हुउसि नंढे हूंदे नथो कयां नाज़रीन ऐं दोस्तनि खे ख़बर सभु ख़बर हिन खे वरी इन में त ॿियो ॼणो गॾु ॿधाईंदो आहे न न इहा थी वई तांबी ॼाटी ॾिस चयो त इहा शइ कम जी आहे छणी पवंदी ॾिस हाणे ही ॻोठ ताईं खयो हलंदो ईअं परवाह ई न घर अचे ॼाटी ॾाढी खणी उन साईं खे ॾियोसि साईं खणो साईं ॼाटी खणो इहो ज़हन जगह पक्की में ख़बर कान्हे का किथां वसन कीअं न वसन लॾ गए हिकिड़ी जॻह ते हिकिड़ी जॻह ते हिकिड़े चक्कर में लॾ गए आपस में सलाह कर ये बागड़ी साहब